कमेटी जो इजलास थियो आहे। इजलास में ॾोहारनि जी गिरफ़्तारी लाइ इनाम जी सिफ़ारिश खे क़तई शक्ल ॾिनी वई आहे। इहा अहम ख़बर नाज़िमा सां शेयर कयूं पिया। सिंध में 85 जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ इनाम मुक़रर करण जूं सिफ़ारिशूं तयार कई वयूं आहिनि। शिकारपुर सां तालुक़ रखंदड़ 7 जवाबदारनि ते 1-1 करोड़ इनाम मुक़रर कयो वियो आहे। कमेटी जूं सिफ़ारिशूं मंज़ूरी लाइ घरू खाते खे उमाणी वयूं आहिनि। अहम ख़बर ॾियूं पिया अव्हांखे त DIG CTD खुरम अली जी सदारत हेठि कमेटी जो इजलास थियो आहे। इजलास में ॾोहारनि जी गिरफ़्तारी लाइ इनाम जी सिफ़ारिशुनि खे क़तई शक्ल ॾिनी वई आहे। इन हवाले सां अव्हांखे ॿुधायूं पिया सिंध में 85 जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ इनाम मुक़रर करण जूं सिफ़ारिशूं तयार कई वयूं आहिनि ऐं शिकारपुर सां तालुक़ रखंदड़ 7 जवाबदारनि खे 1-1 करोड़ इनाम उन्हनि ते मुक़रर कयो वियो आहे। कमेटी जूं सिफ़ारिशूं मंज़ूरी लाइ घरू खाते खे उमाणी वयूं आहिनि। अहम ख़बर आहे अव्हां सां शेयर कयूं पिया त DIG CTD खुरम अली जी सदारत हेठि कमेटी जो इजलास थियो आहे। इजलास में ॾोहारनि जी गिरफ़्तारी लाइ इनाम जी सिफ़ारिशुनि खे क़तई शक्ल ॾिनी वई आहे। तफ़सील मालूम कयूं था सिंध TV न्यूज़ रिपोर्टर ख़ालिक मंगी खां। जी ख़ालिक मंगी, छा तफ़सील आहिनि? जी अनिला, DIG CTD खुरम अली जी सदारत हेठि कमेटी जो जेको आहे इजलास थियो आहे, जंहिंमें इजलास में ॾोहारनि जी गिरफ़्तारी लाइ इनाम जी सिफ़ारिशुनि खे क़तई शिकिल ॾिनी वई आहे। जॾहिं त मां इहो ॿुधाईंदो वञा त सिंध में 85 जेके जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ जेको आहे त इनाम मुक़रर कयो वियो आहे। जॾहिं त मां इहो ॿुधाईंदो वञा त DIG CTD पारां जेको आहे त हीउ फ़ैसिलो कयो वियो आहे, जंहिंमें 85 जवाबदार आहिनि जंहिंजे सिरनि जे मथां इनाम मुक़रर करण जी जेका सिफ़ारिश आहे उहा तयारु कई वई आहे। शिकारपुर सां तालुक़ रखंदड़ 7 जवाबदारनि ते 1-1 करोड़ इनाम जेको आहे त मुक़रर करण जी सिफ़ारिश कई वई आहे। जॾहिं त कमेटी जूं सिफ़ारिशूं मंज़ूर करण लाइ घरू खाते खे उमाणी वयूं आहिनि। मां इहो ॿुधाईंदो वञा त शिकारपुर में तेगाणी बिरादरी जा बि कुझु ॾोहारी आहिनि जिन जे सिरनि जे मथां बि 1-1 करोड़ इनाम जेको आहे त मुक़रर कयो आहे। DIG CTD खुरम अली जी सदारत हेठि जेको इजलास थियो आहे, जंहिंमें सिंध जे 85 जेके जवाबदार आहिनि जेके मुख़्तलिफ़ ॾोहनि में मुलविस आहिनि, उन्हनि जे सिरनि जे मथां जेका त इनाम रखिया विया आहिनि। ठीकु आहे, वॾी महिरबानी ख़ालिक मंगी अपडेट करण जे लाइ।